जेका बाद वॾे सियासी घराणे जखराणी ख़ानदान में इख़्तिलाफ़ात हिकु भेरो ॿीहर शदीद अख़्तियार करे विया आहिनि। गुज़िरियल राति PPMN मीर एजाज़ हुसैन जखराणी जे वेगे नंढे भाउ मीर आज़ाद ख़ान जखराणी खे जेकाबाद पुलिस पारां मौलादात भर सां नाकाबंदी करे खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं बाद खेसि नामालूम हंधि मुंतक़िल कयो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि असांखे मालूम थियो आहे त गुज़िरियल राति मीर आज़ाद ख़ान जखराणी खे जेकाबाद पुलिस गिरफ़्तार करे सख़्त सिक्योरिटी हेठि कराची मुंतक़िल कयो वियो आहे। आज़ाद ख़ान जखराणी जी गिरफ़्तारी खां पोइ जखराणी ख़ानदान जा जेको कुझु नौजवाननि सोशल मीडिया ते सख़्त गिणती ऐं गुस्से जो इज़हार कयो आहे। जेकाबाद पुलिस लाइ गुज़िरियल राति मीर शहरयार ख़ान जखराणी जेको मीर आज़ाद ख़ान जखराणी जो भाणेजो आहे उहो वीडियो बयान जारी कयो। उन इहो चयो त जेकाबाद पुलिस बिना कंहिं जवाज़ ऐं गिरफ़्तारी वारंट जे मीर आज़ाद ख़ान जखराणी खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो आहे, जेको गिणती जोॻो अमल आहे ऐं मज़म्मत जोॻो अमल आहे। असां इन अमल जी मज़म्मत करियूं था ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां जेको PPMN मीर एजाज़ हुसैन जखराणी पंहिंजी फैमिली सां कराची खां अमेरिका तरफ़ रवानो थियो हुयो। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त मीर आज़ाद ख़ान जखराणी जो जेको वॾो भाउ मीर ख़ालिद ख़ान जखराणी उहो पिणु तुर्की में मौजूदु हो। ऐं गुज़िरियल राति मीर आज़ाद ख़ान जखराणी जो जेको गिरफ़्तारी वारो अमल थियो हुयो उन खां पोइ अॼु मीर ख़ालिद ख़ान जखराणी जेको वॾो भाउ मीर आज़ाद ख़ान जखराणी जो उहो पिणु अॼु कराची पहुचंदो। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां जॾहिं इहे इख़्तिलाफ़ात पंहिंजे ख़ानदान में हिननि जखराणी बिरादरी में जेको पैदा थिया उन्हनि जो मेन सबबु इहो हो मीर एजाज़ ख़ान जखराणी जो जेको नौजवान पुटु मीर ज़ैद ख़ान जखराणी फ़ौत थी वियो हो। उन जे फ़ौत थियण खां बाद PPMN मीर एजाज़ हुसैन जखराणी पंहिंजे नंढे भाउ मीर आज़ाद ख़ान जखराणी खां लातालकी जो इज़हार कयो हुयो। लातालकी जे इज़हार खां पोइ जेको गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पोइ ज़िले इंतिज़ामिया नूरवा वारे इलाइक़े में मीर आज़ाद ख़ान जखराणी जो जेको पेट्रोल पंप, आइस फैक्ट्री, बंगलो ऐं दुकान मिसमार कया हुया।